पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सिंध जे जनरल सेक्रेटरी मुबीन अहमद जतोई चयो आहे त PTI जे कारकुननि जी मेहनत जारी आहे। इंशाअल्लाह मुखालफ़न खे शिकस्त मिलंदी। मौजूदा हुकूमत जे इक़्तिदार में अचण खां पोइ मुल्क में गैर यकीनी वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। हुन अहिड़ियूं ॻाल्हियूं MQM सखर जे अॻवान ऐं UC 9 में MQM जे नामज़द थियल उम्मीदवार मोहम्मद ज़ाकिर बंधाणी, जावेद बंधाणी ऐं ॿियनि पारां तहरीक इंसाफ़ में शमूलियत करण दौरान ॻाल्हाईंदे कयो। MQM समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे कारकुननि तहरीक इंसाफ़ जे जनरल सेक्रेटरी मुबीन अहमद जतोई ते एतमाद कंदे MQM छॾे PTI में शामिल थियण जो पिणु ऐलान कयो आहे। तक़रीब दौरान PTI सखर जो अॻवान मुनवर ख़ान चौहान, ज़हीर बाबर, अब्दुल अज़ीज़ अबड़ो, बिलाल सूमरो, सैयद हसन शाह ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। तक़रीब खे ख़िताब कंदे मुबीन अहमद जतोई चयो आहे त PTI जे चेयरमैन इमरान ख़ान ऐं शाह महमूद कुरैशी जो पैगाम हर हंधि पहुचाए रहिया आहियूं। PDM ऐं अपोज़िशन वारनि खे पहिरीं महांगाई जो तूफ़ान नज़र ईंदो हो, हाणे उहो तूफ़ान वधंदे नज़र नथो अचे।